साहब जी बर्थडे आहे, सब मल्हाइण लाइ बीठा आहियूं। ॻोठ जा बि दोस्त आया आहिनि। गाॾी जी लाइटूं ॿारे ज़ैदी साहब इहो ज़ुल्फी पर छा पिया कयूं भला ॿुधायो ॿुधा। बर्थडे सेलिब्रेट पिया कयूं असांजे तमामु सुठे दोस्त डायरेक्टर कॉलेजिस डॉक्टर ज़ुल्फ़िकार हैदर ज़ैदी जी। अॼु उन जी बर्थडे ऐं असां वटि लाइटूं कोन हुयूं, असां इहे गाॾियूं ऑन कयूं आहिनि। असां सभु दोस्त हिते मौजूदु आहियूं। वाह 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 ज़ैदी साहब छोटो ओके बढ़ जा। आ जा ज़ैदी साहब अच्छा केक खुले अच्छा पर छोटो खणी आजे हां मोबाइल